माण्हुनि जी सपोर्ट हासिल आहे, जंहिंजे करे हू बग़ैर ख़ौफ़ जे उहे सरेआम हिकु त इहो कारोबार हिन में कनि था ऐं ॿियो हुनखे डिप्टी कमिश्नर ऐं हुन ते पुलिस जी ॼण ख़ौफ़ ई कोन्हे को त हुन जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अहिड़े तरीक़े सां अॼु बि जेका आहे हमायो शरीफ़ में जेके एहसास प्रोग्राम जेको सेंटर हुयो उते जेका आहे औरतुनि जी रशी, औरतुनि जी दाऊं ऐं रड़नि ते जेके साहबी उते पहुता त उते ॿिनि साहिबनि खे तशदुद निशानो बणायो वियो ऐं हिन वक़्तु उते हमायूं पुलिस जेका आहे त हुनखे कार्रवाई न कई आहे, जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। SSP शिकारपुर ऐं डिप्टी कमिश्नर शिकारपुर खे घुर्जे त फौरी तौर इहे जेके बि एजेंट आहिनि एहसास प्रोग्राम जा या जिते सेंटर आहिनि त उन्हनि खे उन्हनि खिलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे। अहिड़े तरीक़े सां कनकोट में अॼु जेके छापा आया आहिनि, डिप्टी कमिश्नर ख़ुदि माण्हुनि जी शिकायत ते 4 माण्हू गिरफ़्तार थी करे कनकोट A सेक्शन थाने ते लाकअप कया आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿिनि ज़िलनि जे माण्हू जेके डिप्टी कमिश्नर इंतज़ाम खे घुर्जे त आवाम खे रिलीफ मिलणु घुर्जे, छो त माण्हू जेके तज़लील औरतुनि जी थिए थी, सॼो ॾींहुं उते बीहनि था, उन जी बेपरतगी थिए थी, पर एजेंट पंहिंजी मनमानी कनि था, पंहिंजा ई माण्हू जेके आहिनि उहे बीहारे करे माण्हुनि खे जेका तंग बि कनि था ऐं पैसा बि वठनि था, उन जी तज़लील बि कनि था। वॾी महिरबानी लियाकत खोसो तफ़सील ॾियण जे लाइ। बजाए जेके उते मुस्तहिक औरतूं पहुचनि थियूं, एजेंट्स खे घुर्जे त उन्हनि खे फैसिलिटेट कनि, पर औरतुनि तरफ़ां जॾहिं निशानदेही थींदी आहे त असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, असां खां कमीशन जेके आहिनि कमीशन असां खां वसूल कई वञे थी। इन हवाले सां त औरतुनि जी शिकायत जॾहिं कवरेज करण जे लाइ उते टीम पहुचंदी आहे त उन खे बि तशदुद जो निशानो बणायो वञे थो। अव्हां खे अहम ख़बर ॾियो पिया हुमायूं शरीफ़ में एहसास प्रोग्राम जे एजेंट्स KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार अली चांडियो ते सख़्त तशदुद कयो वियो। इन एजेंट्स जी ज़रूरत न आहे, छाकाणि त एहसास प्रोग्राम जो हिकु सेंटर आहे, उतां जा एम्प्लॉइज़ हूंदा आहिनि, पर ही जेके प्राइवेट एजेंट्स आहिनि जेके कमीशन ते मुक़ररु कया वञनि था, जेके मुस्तहिक औरतुनि खां कमीशन वठनि था, होॾां एहसास प्रोग्राम जा सेंटर्स जेके आहिनि उतां जा जेके इंचार्ज आहिनि उन्हनि खां कमीशन वठनि था। इन हवाले सां जॾहिं KTN न्यूज़ जी टीम उते पहुती त KTN न्यूज़ जे रिपोर्टर खे तशदुद कयो वियो।